मीरपुर हटायो, मीरपुर हटायो, मीरपुर ते मीरपुर ते मिले इंतजामिया ते घणो आया जेस ताईं मोटरसाइकिल रिकवर न थींदी असां न उतारते ॿियो सरेआम गोलियूं मन मूंखे मारे चुका आहिनि तरह बगरिया पंप ते मौजूद हुआ मूंखे लाल सिंह जी वटि हिते गोलियूं मारी अथऊं फेर उन्हनि ॿुधाइनि उहे ॾिसनि पिया त मां ने त बाबा मुंहिंजी मोटरसाइकिल फुर कई वेंदा आहिनि मंगरिया पंप तो हिते ई बसि किरासिंग कई अथऊं निसार ते वञी वरी मोटी अची वेही रहिया पंप जी कैश हुई थोरी सिंध जी अदीम रहबर साईं जीएम सैयद असीं हिन टाइम एसपी ऑफिस जे गेट ते मौजूद आहियूं सिंध यूनाइटेड पार्टी जो ऑर्गेनाइजर शरफुद्दीन उन्नड़ जे सौर के सरेआम जेको आहे गोलियूं मारे उनको मोटरसाइकिल फुरियो वियो आहे असीं एसएसपी खां मुतालबो था कयूं त फौरन जवाबदार गिरफ़्तार करे असांखे मोटरसाइकिल रिकवरी कराए ॾिनी वञे अगरि ईअं न कंदो छो त पुलिस वारा मौजूद आहिनि पुलिसनि जी मौजूदगी में मोटरसाइकिल फुरियो वियो आहे पर पुलिस वारा ॾिसंदा रहिया आहिनि मुतालबो था कयूं त फौरन हिन जो एक्शन करे साईं मसइलो इहो आहे मिसकीन माण्हू को बि घर खां ॿाहिरि निकिरी नथो सघे हाणे असांजो इहो मुतालबो आहे त एसपी साहिबु जेका ग़रीब अवाम आहे असांजे ज़िले जी सॼे खे कढे पुलिस विहारे एसएचओ विहारे बाक़ी ग़रीब अवाम त को वेही नथो सघे को रही नथो सघे को मोटरसाइकिल ते नथो चढ़ी सघे हाणे रोज़ जी फुरा कंहिं महिल दीवान खां फुरा कंहिं महिल कंहिंखां फुरा कंहिं महिल कंहिंखां फुरा पुलिस छा थी करे पुलिस जो कहिड़ो कमु आहे पुलिस जे अरबे रुपया बजट अचे थी अमुन कराइण जे लाइ कहिड़ो अमुन पुलिस करायो छा करायो आहे असां एसपी साहिब खे चऊं था महिरबानी करे अमुन करायो को ग़रीब रही सघे को ग़रीब खे हक़ हुजे रहण जो